बेकिंग सोडा खे खाद्य खुराक सां वाॻियो वेंदो आहे, पर खाधनि खां सवाइ हिन खे ॿियनि बि केतिरनि ई मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वञे थो। साइंसी तौर ते बेकिंग सोडा सोडियम बाइकार्बोनेट जे नाले सां सुञाती वेंदी आहे। बेकिंग सोडा पंहिंजे इस्तेमाल में वर्सटाइल आहे ऐं खाधनि सां गॾोगॾु रोज़ानी जे कमनि खे सवलो बणाईंदी आहे। बेकिंग सोडा खे रूम फ्रेशनर जे तौर ते बि इस्तेमालु करे सघिजे थो। रूम फ्रेशनर ठाहिण लाइ बेकिंग सोडा में तेल शामिलु करियो ऐं पोइ उन खे जार में विझी जार खे कंहिं कपिड़े सां ढके छॾियो। उन जार खे कमरे में रखी छॾियो। इन ते ताज़ी ख़ुशबू ईंदी रहंदी। बेकिंग सोडा खे जॾहिं माउथ वॉश जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे त इहा ओरल हाइजीन बणिजी वेंदी आहे। हिकु स्टडी मूजिबि बेकिंग सोडा माउथ वॉश ओरल बैक्टीरियल खे घटि करे थी ऐं साह जी बुई खे ख़तमु करे थी। बेकिंग सोडा ॾंदनि खे चमकाइण लाइ बहितरीनु आहे ऐं फिकाण ख़तमु कंदी आहे। टूथ ब्रुश ते टूथ पेस्ट सां थोरो बेकिंग पाउडर विझी ॾंदनि ते हणो ऐं पोइ सादे पाणी सां धोई छॾियो। अव्हां खे ॾंद मामूल खां वधीक साफ़ सुथरा ऐं चमकदार नज़र ईंदा। बेकिंग सोडा दाग़ हटाइण जो कम बि करे थी। कपिड़ा धोईंदे वक़्तु बेकिंग सोडा खे आम सर्फ साबुण सां इस्तेमालु करे सघिजे थो। बेकिंग सोडा खे किचन जे सामान ऐं बाथरूम जी सफ़ाई लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। बेकिंग सोडा खे लीमे जी रस या सुर्के सां इस्तेमालु करणु मुमकिन आहे।